नाज़रीन, शहदाद कोट भरिसां यूसी 5 सेलरा जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि खे असिस्टेंट कमिश्नर समाजी तंज़ीम सां गॾिजी ॿोॾि मुतासिरनि में सामान विरहायो आहे। वधीक तफ़सील पेश आहे सदाम हुसैन सोलंकी जी हिन रिपोर्ट में। इन वक्त असीं शहदाद कोट में मौजूद आहियूं। यूसी सीलरा जे ॿोॾि मुतासिरनि खे असिस्टेंट कमिश्नर शहदाद कोट अब्दुल कादर मशहूरी ऐं समाजी अॻवान सैयद मोहसिन शाह तरफ़ां हिते राशन टेंट ऐं सामान ॾिनो पियो वञे। अचो त उन हवाले सां असिस्टेंट कमिश्नर अब्दुल कादर मशहूरी सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदसि छा चवणु आहे। इंशाल्लाह असांजी पूरी कोशिशि आहे त मिनिमम असां 100 माण्हुनि खे प्रोवाइड करे सघूं राशन, छो त असां वटि बि ड्रास्टिक शॉर्टेज आहे सामान जी, हर कंहिंखे ॾेई बि नथो सघिजे ऐं अफेक्टीज़ असांजा जेके ॿाहिरि आहिनि उहे बि जाइज़ आहिनि, पर असांखे जेतिरो सामान मिले थो कोशिशि कयूं था। उन में असांजा जेके मोहसिन शाह साहिब आहिनि इहे पर्सनली विया आहिनि, हिननि ॻोठ विज़िट कया, मां बि सॼो ॾिठो आहिनि, मूंखे फ़ोटोज़ मोकिलिया। हाणे बीठा आहियूं माण्हुनि खे डिस्ट्रीब्यूट करण लाइ, त जीअं पर्सनली ॾियूं था त कम से कम हिकिड़ी इंटरनल सेटिस्फेक्शन आहे त असां ॾिसी था ॾियूं माण्हू। असिस्टेंट कमिश्नर शहदाद कोट अब्दुल कादिर मशहूरी साहब जे तरफ़ों मिलियो आहे 150 खाननि जे लाइ 50 राशन, 50 टेंट ऐं 50 पंहिंजो ब्लैंकेट्स, 50 मुस्क। ऐं इन खां अॻु में बि असिस्टेंट कमिश्नर शहदाद कोट मूंखे तक़रीबन 185 खाननि जे लाइ ॾिनो, जेको मां डिस्ट्रीब्यूट कयो। अलीमुराद चांडे ॻोठो साईं भाई कंबल ऐं मार साईं एसी साहिब ऐं सैयद मोहसिन शाह सोटे ॻोठ जी सलीतो मक़सीम असांखे साईं कंबल बि ॾिनऊं ऐं मच्छरदानी। ॿोॾि मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त अॼु असांखे इंतिहाई ख़ुशी थी आहे जो असांजी मालिकी कई पई वञे। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सदाम हुसैन सोलंकी, धरती टीवी न्यूज़, शहदाद कोट।